नाज़रीन, सिंध में कोरोना वायरस अॼु वधीक 15 इंसानी जानियूं गिड़काए वरितियूं आहिनि। 2287 शहरनि खे वबा वकड़ में आंदो आहे। आलमी वबा जे अॼोकियुनि हानियुनि जा तफ़सील हिन रिपोर्ट में। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान सूबे में कोरोना वायरस 15 मरीज़नि खे मौत जे वादीअ ॾांहुं रवानो कयो। 2287 माण्हुनि खे पंहिंजे वकड़ में आंदो, जॾहिं त 1219 मरीज़ वबा सां जोटियल जंग खटे मागन ॾांहुं रवाना थी विया। सिंध में कोरोना वायरस जे हानियुनि बाबति ॼाण ॾींदे वॾे वज़ीर चयो त सिंध में वधीक 15 मरीज़ फौत थियण खां पोइ सूबे में कोरोना वायरस विघे मौत जे वर चढ़ियल माण्हुनि जो अंग वधी 831 थी वियो आहे। सैयद मुराद अली शाह ॿुधायो सिंध में अॼु कोरोना वायरस जा 2287 नवां केस ज़ाहिर थियण बाद सूबे में वबा सटियल माण्हुनि जो तादाद वधी 53,805 थी वियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कोरोना वायरस बाबति अंग अखर ॾींदे ॿुधायो त अॼु रुॻो सिंध जे गादी वारे शहर कराचीअ में 1499 केस साम्हूं आया। सैयद मुराद अली शाह चयो त सिजावल में 68, खैरपुर में 49, हैदराबाद में 44, घोटकीअ में 39, मटियारी में 38 ऐं शहीद बेनज़ीराबाद में 37 माण्हुनि खे वबा पंहिंजे वकड़ में आंदो। वॾे वज़ीर मूजिबि लाड़काणे में 22, सांगड़ में 20, मीरपुर ख़ास में 15, कश्मीर में 14, जामशोरे में 13, सिजावल में 10 शहरनि खे कोरोना वायरस बिस्तरनि भेड़ो कयो। वॾे वज़ीर चयो आहे त शिकारपुर ऐं दादूअ में 7, बदीन में 4, ठटे में 3, नौशहर फिरोज में 3 ऐं कंबर में 1 माण्हू वायरस में विकोड़जी वियो। वॾे वज़ीर चयो त हिन वक़्तु 573 मरीज़नि जी हालत गणतीअ जोगी आहे, जिन मां 80 मरीज़ वेंटिलेटर्स ते आहिनि। सैयद मुराद अली शाह ख़ुशख़बरी ॾींदे ॿुधायो त अॼु 1219 मरीज़ वबा खे शिकस्त ॾियण में कामयाब थिया, जंहिं बाद सिहतयाब थियल माण्हुनि जो अंग वधी 25,606 थी वियो आहे। सैयद मुराद अली शाह सिंध वासियुनि खे अपील कई त हू वायरस जे पखेड़ खे रोकण लाइ हुकूमत सां सहकार कनि, हुकूमत ऐं तिबी माहिरनि पारां वबा खां बचण लाइ ॾसियल तदबीरुनि ते अमल कनि। एहतियात सां ई वायरस जी पखेड़ खे रोके सघे।